भारतीय वज़ीर आज़म मोदी के चूंडन में धचको। बीजेपी लोकसभा के चूंडन में वही अक्सरियत हासिल न करे सकी। भारत में ओपोजिशन इतिहाद 236 सीटों खटण में कामयाब। भारतीय हुक्मरान इतिहाद एनडीए के 299 सीटुन सां सरसी। भारतीय मीडिया मूजिब नरेंद्र मोदी के 2019 की भेंट में घट वोट मिलिया। एग्ज़िट पोल में मोदी के इतिहाद एनडीए की वही कामयाबी की अगकथी कई वही हुई। मोदी के मैंडेट में घटताई के रुझान का पोइ भारतीय स्टॉक मार्केट क्रैश करे वियो। 4 सालन के दौरान सब का वधिक घटताई रिकॉर्ड। कांग्रेस लोकसभा के चूंड नतीजन के मोदी की शिकस्त करार ॾेई छॾियो। चूंडुनि में असांखे वॾो मैंडेट मिलियो आहे। रुगो बीजेपी न पर समूरी रियासती मशीनरी के खिलाफ इलेक्शन विढ़िया आहियूं। अवाम मोदी के चई छॾियो आहे त तव्हां असांखे नथा घुर्जो। कांग्रेस के मरकजी अगवान राहुल गांधी की न्यूज़ कॉन्फ्रेंस चवे तो इन इलेक्शन में इंडिया इतिहाद भारत के आइन के बचायो आहे। बीजेपी पार्टियों टोड़ियों वॾे वज़ीर के जेल में विधो वियो। समूरा हरबा इस्तेमाल कया विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 5 ॾींहनि जे सरकारी दौरे ते चीन पहुची वियो। वज़ीर आज़म सां वफ़ाक़ी वज़ीर परॾेही सेक्रेटरी FBI चेयरमैन ऐं ॿिया ऑफिसर गॾु। वज़ीर आज़म पंहिंजे दौरे जे पहिरें मरहले में चीन जे शहर शंज़ेन पहुतल। शंज़ेन एयरपोर्ट ते चीन जे आला इख्तियारनि पारां वज़ीर आज़म जी आज़ियां। वज़ीर आज़म ॿिन्ही मुल्कनि जे कारोबारी शख़्सियतुनि ऐं सीड़पकारनि विच में भाईवारी खे हथी वठाइण लाइ शंज़ेन में बिज़नेस फोरम में शिरकत कंदो। शहबाज शरीफ वन विंडो ऑपरेशन जे मुशाहिदे लाइ वन विंडो ऐं हुवावे जी हेडक्वार्टर्स जो दौरो भी कंदो। शहबाज शरीफ बे मरहले में बीजिंग वेंदो जिथे वज़ीर आज़म चीनी सदर शी जिनपिंग ऐं वज़ीर आज़म ली चियोंग सां मुलाक़ातूं कंदो। ॿिन्ही मुल्कनि विच में सहकार जी मफ़ाहमती यादाश्तनामनि ते सही वारी तक़रीब बि थींदी। वज़ीर आज़म बीजिंग में आला सरकारी उहिदेदारनि, मुख़्तलिफ़ कंपनियुनि जे सरबराहनि ऐं चीनी सीड़पकारनि सां मुलाक़ात भी कंदो। वज़ीर आज़म चीन जे आख़िरी मरहले में चीनी शहर शियान वेंदो जिथे हू आला मकामी क़यादत सां मुलाक़ातुनि सां गॾु चीनी ज़रिए तरक्की जे हवाले सां जदीद टेक्नोलॉजी जे मुशाहिदे लाइ मॉडल फॉर्म्स ऐं ग्रीन टेक्नोलॉजी कंपनियुनि जो दौरो कंदो। पाकिस्तान ऐं चीन जी दोस्ती जे लाज़वाल रिश्ते में बदल आहिनि। चीन हर ॾुखे वक़्त में पाकिस्तान जो गैर मशरूत साथ ॾिनो। दुनिया में पाक चीन दोस्ती जो मिसाल मिलण ॾुखियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी चीन रवानो थियण खां अॻु लाहौर में इजलास में ॻाल्हि ॿोल। चवे तो नवाज़ शरीफ सीपेक ज़रिए अटकल 45 अरब डॉलर जी सीड़पकारी जो एहतमाम कयो। नार मुल्क भी असांजा परतमाद दोस्त आहिनि। असां चीन जा थोराइता आहियूं जंहिं कश्मीर जे अवाम जे लाइ आवाज़ उथारियो ऐं कश्मीरी भाउरनि जी हिमायत कई। सुन्नी इतिहाद कौंसिल जी मखसूस सीटुनि जी अपीलुनि ते सुप्रीम कोर्ट में ॿुधणी। चीफ जस्टिस काज़ी फ़ैज़ ईसा जे सरबराही में सुप्रीम कोर्ट जी फुल कोर्ट बेंच केस जी ॿुधणी कई। अदालत रिमार्क्स ॾिना आहिनि त PTI इंट्रा पार्टी चूंडू कराए छॾे हा त अॼु सीटुनि जो मसइलो ई न थिए हा। इंट्रा पार्टी चूंडुनि जो फ़ाइदो PTI मेंबर्स खे ई थिए हा। चीफ जस्टिस काज़ी फ़ैज़ ईसा रिमार्क्स ॾिना त छा सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले में लिखियलु आहे त बेट जो निशान कंहिं ॿिए खे अलॉट नथो थी सघे। अदालत चयो त पार्लियामानी पार्टी लाइ सियासी जमायत जो हुजण लाज़मी आहे। पार्लियामेंट में फ़ैसिला पार्लियामानी पार्टी कंदी आहे। फ़ैसिला मञण जा सभु पाबंद आहिनि। आर्टिकल 51 में सियासी पार्टी जो ज़िक्र आहे, पार्लियामानी पार्टी जो न। आर्टिकल 51 ऐं मखसूस सीटुनि ते हलफ़ खणण खां अॻु जो मामिलो आहे। मेंबर हलफ़ खणंदा त पार्लियामानी पार्टी वजूद में भी ईंदी। मुनासिब हूंदो त सियासी पार्टी ऐं केस ते ई फोकस करियो। सुन्नी इतिहाद कौंसिल जे वकील दलील ॾिना त सियासी पार्टी ऐं पार्लियामानी पार्टी विच में हिकु फ़र्क़ु आहे। चीफ जस्टिस चयो त छा आइन इन फ़र्क़ खे तस्लीम करे थो, जंहिं ते वकील चयो त इन हवाले सां आर्टिकल 63A मौजूद आहे। अदालत केस जी ॿुधणी 24 जून ताईं मुलतवी करे छॾी। बजट खां अॻु महांगाई मारियल अवाम मथां हिकु ॿियो बिजली बम किरायो वियो। जून महीने जे लाइ फी यूनिट बिजली ₹1.90 महांगी कई वई। नेपरा टिमाही एडजस्टमेंट जे मद में बिजली जी क़ीमत में इज़ाफ़े जो नोटिफिकेशन बि जारी करे छॾियो। बिजली वापेदारनि ते 46 अरब 61 करोड़ रुपयनि जो वाधू भार पवंदो। वफ़ाक़ी बजट 10 जून ते पेश कई वेंदी। मजमूई काथो 18,000 अरब रुपयनि जे लॻभॻि हूंदो। ज़रियनि मौजूद बजट में 3,000 अरब रुपयनि खां वधीक जे इज़ाफ़ी टैक्स लागू करण जी तजवीज़ हूंदी। जनरल सेल्स टैक्स जी शरह 18 मां वधाए 19% करण जी तजवीज़ सां गॾु खाधे पीते जी शयुनि, दवाउनि ऐं पेट्रोलियम शयुनि ते बि GST लॻाइण जी तजवीज़ ॾिनी वेंदी।
पीटीआई तरफ़ां डफेड़ विरछई इदारनि सां नफ़रत वारो ख़तरनाक बयानियो ज़हननि में विधो पियो वञे। पीटीआई बानी जो शेख मुजीब बाबति बयानियो वाज़े करे थो त हू मुल्क टोड़णु चाहे थो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जिलिना महमूद जो बयान चवे थो पीटीआई वारा कॾहिं गादी वारे शहर ते चढ़ाईअ जी धमकी ॾियनि था त कॾहिं मुल्क टोड़ण जी ॻाल्हि कनि था। इक़्तिदार न मिलण ते शेख मुजीब खे हीरो करार ॾियणु पाकिस्तान जे तारीख़ी क़ौमी बयाने खां इनकार करणु बराबरि आहे। इक़्तिदार हासिल करण जे लाइ पीटीआई पहिरें ॾींहं खां मुल्की इदारनि ऐं क़ौमी बयाने तोड़े मुफ़ादनि खे दाव ते लॻाईंदी आई आहे। पीटीआई क़ौमी इदारनि ख़िलाफ़ लगातार डिजिटल दहशतगर्दी जो मुज़ाहिरो कयो। उन्हनि खे बेबुनियाद इल्ज़ाम लॻाया। साइफ़र केस जो फ़ैसिलो क़ौमी राज़नि ऐं मुफ़ादनि सां खेॾण जो लाइसेंस ॾियण जे बराबरि आहे। अदलिया मुखालिफ बयान ॾियण ते तोहीने अदालत जो नोटिस। सेनेटर फैसल वावडा जो गैर मशरूत मुआफ़ी घुरण खां इनकार। फैसल वावडा तोहीने अदालत जे नोटिस ते जवाब सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾियो। फैसल वावडा पंहिंजे जवाब में चयो आहे त प्रेस कॉन्फ्रेंस जो मक़सद अदलिया जी तोहीन करण न हो। प्रेस कॉन्फ्रेंस जो मक़सद मुल्क जी बहितरी हो। अदालत तोहीने अदालत जी कार्रवाई अॻिते वधाइण ते सब्र जो मुज़ाहिरो करे फैसल वावडा इस्तदा कई त तोहीने अदालत जो नोटिस वापसि वरितो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट तहरीक इंसाफ जो मरकज़ी सेक्रेटरीट बिना देर डीसील करण जो हुकुम ॾेई छॾियो। जस्टिस सिमन रिफ़त इम्तियाज़ महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त नोटिस या शोकाज़ नोटिस जी सर्विस जी का रसीद रिकॉर्ड ते नाहे। सीडीए जो ऑफिस सील करण जो ऑर्डर बि पीटीआई खे न लिखियो वियो ऐं न ई वरी कॉपियूं माणी वई। जेकॾहिं किथे क़ानून जी भञकड़ी थी त सीडीए ख़िलाफ़ कार्रवाई करे सघिजे थी। MQM पाकिस्तान जे अगवान मुस्तफ़ा कमाल अदलिया मुखालिफ बयान ते गैर मशरूत मुआफ़ी घुरे वरिती। मुस्तफ़ा कमाल पारां सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में हल्फी बयान जमा करायो वियो। मुस्तफ़ा कमाल जो चवणु आहे त हू जजिस जो एहतराम करे थो। अदलियाई जजिस खे बदनाम करण जो सोचे बि नथो सघे। हू मुअज़्ज़ज़ अदालत खे मुआफ़ी जी दरख़्वास्त करे थो। सुप्रीम कोर्ट अदलिया ख़िलाफ़ बयान ॾियण ते सेनेटर फैसल वावडा ऐं मुस्तफ़ा कमाल खे नोटिस जारी कया हुआ। ॿिन्ही अगवाणनि ख़िलाफ़ तोहीने अदालत केस जी ॿुधड़ी सुभाणे थींदी। कराची जे क्लिफ्टन वारे इलाइक़े में पुलिस जी कार्रवाई। बैनल सूबाई वारी गैंग जा 2 जवाबदार गिरफ़्तार। एसपी क्लिफ्टन उज़ैर अहमद मूजिब आयशा मस्जिद वेझो चेकिंग दौरान ॿिन्ही जवाबदारनि ज़फ़र इक़बाल ऐं कासिम अली खे गिरफ़्तार कयो वियो। जवाबदारनि जे कब्ज़े मां 2 करोड़ रुपयनि जो क़ीमती सामान ऐं 4 करोड़ रुपयनि जूं गाॾियूं बरामद कयूं वयूं। जवाबदार डिफेंस में घरनि मां चोरियूं ऐं धारा हणंदा हुआ। गिरफ़्तार जवाबदार पाण में भाउर आहिनि। गैंग जा वधीक बि जवाबदार जल्द गिरफ़्तार कया वेंदा। सिंध में सुभाणे खां 7 जून ताईं तूफ़ान ऐं गजगोड़ सां बरसात जो इम्कान। मौसमियात खाते मूजिबि अॼु शाम या राति मुल्क में घटि शिदत वारनि ओलह जे बरसातुनि जो सिस्टम दाख़िल थी सघे थो। दादूअ में सुभाणे कुझु हंधि हल्की बरसात पवंदी। 6 जून ते जामशोरे लाड़काणे ख़बर शदादकोट ऐं कश्मीर में हल्की बरसात जो इम्कान आहे। बरसाती सिस्टम सबबि कराची में ईंदड़ 3 ॾींहनि ताईं मौसम जुज़वी तौर झुड़ाली रही सघे थी। गर्मी पद 33 खां 35 डिग्री सेंटीग्रेड रहण जो इम्कान। ICC T20 क्रिकेट वर्ल्ड कप जो दिलचस्प मुकाबला जारी। अफगानिस्तान युगेंडा खे शिकस्त ॾेई छॾी। अफगानिस्तान युगेंडा खे 125 रन्सुनि तां हरायो। अफगानिस्तान तरफ़ां ॾिनल 184 रन्स जे जवाब में युगेंडा जी टीम 16 ओवर में 58 रन्सुनि ते ढेर थी वई।